रोशन हुयो जंहिं तव्हां असांजे आॾो नातियूं और सुने पीर जी शान में शेर हींअर तव्हां असांजे आॾो मेहमान नवाज़ जंहिंजे ॿुधण वास्ते तव्हां फ़ोनियूं बि कयूं अचे अल्हम्दुलिल्लाह आयो फ़कीर वकील अहमद तव्हां असांजे आॾो अर्ज़ आहे दिल खोले गाए तव्हां असांजी फूफा सुभान अल्लाह मौलूद शरीफ सुभान अल्लाह उनजी आल जी शान में पीर जे शान में सुभान अल्लाह और मौला अली मशहूर शान में नारे तकबीर नारे रिसालत नारे तौकीद नारे हैदरी नारे पीर अल्लाह अल्लाह दुरूद पाक इसके मोहब्बत दर्जे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभी दोस्त या आवाज से करे गद्दी करायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों ये वायड़ा रखो हाँ ये वायड़ा छो त ही महफिल असांजी महबूब करीम जे दरबार आलिया में पेश थी यकीन असांजो ईमान असांखे महबूब ॾिसे थो वॾी ॻाल्हि बि आहे त अॼु जुमे जो ॾींहुं आहे दुरूद पाक महबूब जो फरमान जेको मुंहिंजो उम्मती पढ़े थो उनखे मां ॾिसां हाणे तव्हां जेकर दुरूद पाक पढ़ंदो त महबूब जी तव्हांजे मथां निगाह थींदी सभई यकावास सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल में हसरत और पढ़ते नाते नबी मेरे मुझे गुजरी सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। आण मौला उहा खड़ी आण मदीने हलण जी सुभान अल्लाह याद आई थमें यार जी सिक लगिया सरदार जी आण मौला उहा खड़ी आण मदीने हलण जी है आण मौला उहा खड़ी आण मदीने हलण जी याद आई लगिया सरदार जी आण मौला उहा खड़ी आण मदीने हलण जी वाह मदीनो पाक पाक सदन जी खाक वाह मदीनो पाक
हलण है थींदे जोदा टेओ साल थियो मानोआ मेरा लोगे लाल थियो है थींदे जोदा पहिरियों साल थियो मानोआ मेरा लोगे लाल थियो है खोले दरी का दीदार जी है याद आए सरदार जी आन मौला ओहा घड़ियाण मदीने हलण जी रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। है मुँह में ऐब हजार मुझी पारत थई सुभान अल्लाह महशर में सरदार मुझी पारत थई अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह मुँह में ऐब हजार मुझी पारत थई महशर में सरदार महदी पारत थई अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह पाए जादो हनसी ते ॾाढो पछताया पियो हाणे मूं चहिड़े पटकार जो सुहिणा छा थींदो हल सुभाणे पाए जादो हनसी ते ॾाढो पछताया पयो हाणे मूं चहिड़े पटकार जो सुहिणा साथी दोल सुभाणे नेण वहाया नार मुंहिंजी पारत थई महशर में सरदार मुंहिंजी पारत थई चओ अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह बेपरवाह जी कोरट में जॾहिं दफ्तर असांजो खुलंदो सुभान अल्लाह कये छा सवाब कये मुंहिंजो हाल त सारो खुलंदो बेपरवाह जी कोरट में जॾहिं दफ्तर कारो खुलंदो कये छा सवाब कये मुंहिंजो हाल त सारो खुलंदो उते नज़र कजान निदार मुंहिंजी पारत थई महशर में सरदार मुंहिंजी पारत थई अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह कहियूं ने क्यों कहियूं चङायो मूं वटि कुझु बि न आहे सुभान अल्लाह सदको थे आज मुरेड़ो तुझे सहारे आहे कहियूं ने क्यों कहिड़ो चङायो मूं वटि कुझु बि न आहे मां सदको थे आज मुरेड़ो तुंहिंजे सहारे आहे ग़रीबन जाओ यार मुंहिंजी पारत महशर में सरदार मुंहिंजी पारत थई सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका है कंहिंखे कंहिंजो आदम कंहिंखे कंहिंजो आसिरो कंहिंखे
कहजो पीरी तो सा प्यार जूना तो पुराणो असा तुझो राज तो राज जो राणो है ठाहे देनो ई पहजो आसरो ठाहे देनो ई पहजो आसरो असांखे मदीने जा घोट तुंहिंजो आसरो कंहिंखे कहजो त कंहिंखे कहजो आसरो कंहिंखे कहजो त कंहिंखे कहजो आसरो मूंखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो कंहिंखे कहजो तोखा सवा कंहिंखे न सलाम कंदा आहियूं जो बि पुछंदो तंहिंखे चवंदा आहियूं असां उन्हीअ जा आहियूं जंहिंजो असां उन्हीअ जा आहियूं जंहिंजो आसरो मूंखे मदीने जा घोट तुंहिंजो आसरो कंहिंखे कहजो त कंहिंखे कहजो आसरो मूंखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो कंहिंखे कहजो मिलाईंदो मौला तो मोहम्मद अमीर सां आमीन चओ हशर जे वेले हाजी मखण फ़कीर सां इहा उम्मीद इहो तुम्हें आसरो इहा उम्मीद इहो तुम्हें आसरो मूंखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो कंहिंखे कहजो सुभान अल्लाह दरूद पाक सां दोस्त पढ़ायो दरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह सुने सैयद असां सभिनी जे मथां दुआ ऐं शफ़ा चोता सैयद हुए ढाल ऐं शफ़ा थींदो सभई सुभान अल्लाह साईं जो हुकुम आहे हिकिड़े नात आहे मखण फ़कीर जी हुसैनी जी हाय आयो शाहिद कुरान तुझे वास्ते सुभान अल्लाह मौला जोड़ो जहान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते आयो शाहिद कुरान तुझे वास्ते आयो शाहिद कुरान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते ज़ाहिर करे तुझी आमद आगे ज़ाहिर करे तुझी आमद आगे जोड़ी तरह जगह जोड़ा में है जोड़ी तरह जगह जोड़ा में ज़मीं आसमान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते अटखाम थेला मकाला हदे हटखाम थेला माला तोखे घुरायो रबारिशन ते है तोखे घुरायो रब अर्शन ते पढ़ो खुद में बेतान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते हाँ मौला जोड़ो जहान तुझे वास्ते खुद मोमिनन ते रब करीम फरमायो
तमो तव्हां खे अखियूं पेर हथ बचा औलाद रिज़्क़ माल ॾिनो पर इहो अव्हां जे मथां थोरो नाहे रब फरमाए थो तव्हां जे मथां थोरो इहो आहे त मूं तव्हां खे पंहिंजो महबूब ॾिनो सुभान अल्लाह असांखे रब पंहिंजो महबूब ॾिनो शायदि फरमाए थो आए खुद मोमिनन ते खुदा जो अथोरो खुद मोमिनन ते खुदा जो वाथोरो शुक्र मोहम्मद सगोरो है माशुक्र मोहम्मद सगोरो कयो फारिग फरमान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते हाँ मौला जोड़ो जहान तुझे वास्ते कहिड़ो लिखे थो करम हरे कसीरा सुभान अल्लाह वाह शायर ऐं कहिड़ो लिखे थो करम हर कसीरा कहिड़ो लिखे थो करम हर कसीरा जो मखिणो फ़क़ीरा जो मखिणो फ़क़ीरा मिठा छो मतई खान तुझे वास्ते मौला जोड़ो जहान तुझे वास्ते आखिरी में मां पढ़ा थो अल्लाह जे घर में वेठा आहियूं जिन सैयद साम्हूं रात खां वठी मासूम 5 मिनट लाई ऐं 5 ऐं तोते वरी हींअर मस्जिद में कंफर्ट में वेठल हाणे हिकिड़ी नाम बदिल बर दस्तगीर मन कमु पढ़ो था पोइ साईं वारा मथी दस्तगीर इहो नारो त कोटड़ी पीर कड़ारे ते मस नारो पहुंचे बगदाद न असां नारा हणायूं था फ़क़ीर ही सॼी सिंध में लॻो नारो को खप नारो ज़ाहिर थी पवंदो आहे जेको बगदाद पहुचंदो आहे हा इहो नारो बगदाद पहुतो घोट दुरूद पाक पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अजो को रहमत वारो ॾिसो जॾहिं महबूब जो हिन साईं प्रोग्राम सजायो त रब पंहिंजी रहमत हलायो सुभान अल्लाह इहो इन में बि राज़ हुयो जो ॿाहिरां खणी असांखे अंदरि कयईं त मूं जेको राज़ सोचियो त इहो अलाह साईं खे जनरेटर हितां ॿाहिरि कढणो हुयो छो त तूं अलाह जे घर में असां पंहिंजे घर में हलाईंदासीं अंदरि कमरे में जनरेटर चवंदासीं ॿाहिरि कढी पर रब खे इहा ॻाल्हि पसंदि न आई थोरो छिनकार करे असांखे अंदरि वेहारी जनरेटर ॿाहिरि कढी जनरेटर अंदरि न रखंदा के मिठा इहो रहमत आई ॾींहुं अॼो को रहमत वारो सुभान अल्लाह ओ मिठा ओ सजण अरबी अचण वारो मोरन खावते मोर सुहिणो पुंडल पहुचण वारो वाहे मोरन खावते मोर सुहिणो पुंडल पहुचण वारो वाहे ॾींहुं अॼो को रहमत वारो अचण वारो मोरन खावते मोर सुहिणो पुंडल पहुचण वारो पुंडल पहुचण वारो महफ़िल थींदी आहे उहा ज़ाते उते पकाईंदी आहे मञे न मञे को बिलाबी ओ मञे न मञे को बि मुखालिफ़ पर मोमिन मञण वारो मोरन खां वधे मोर सहणा पुंडल पहुचण
पुनल पूजन वारो गाया नात मिठा चाचा इधर ये द्रोड़ को है वो कैसे सीख जाता है आशिक रसूला ये साईं बनायो मुफक्किर मथा नजर या तो जी नजर खुदा करे मदीने पहुंचे आमीन जाओ माथो गाया नात मिठा अहां त पढ़ो सलवात मिठा मुछाते हो अवां ता पढ़ो सलवात मिठा त सल्लल्लाहु अलैहि या रसूला चे छो डाढो खुदा खे वणदो आहे ओ सजण ओ मिठा डाढो खुदा खे वणदो सलवात पढ़ण वारो वाह मोरन खां वध मोर सुहिणो पुनल पूजण वारो आहे ॾींहुं अॼो को रहमत वारो ॾींहुं अॼो को बरकत वारो हबी अचण वारो वाह मोरन खां वध मोर सुहिणो पुनल पूजण वाहे मदीनो दूर मिठा सुभान अल्लाह जो कसम साईं जिन भी किथे साईं जिन भी किथे फरमाइंदा हन त यार हिन महफिल जो जिक्र जो कदरो पए न त चवी त वेठो हिन महफिल में हुजाए सुभान अल्लाह छो त हिन महफिल जे मथा मदीने वारे घोट जी बात थी अगर महबूब जी सन मथा निगाह त संजा त बेड़ा ही पार नाहे मदीनो दूर मिठा सेकंड में भी दई सूर मिठा तुझा सेकंड में भी दई सूर मिठा है सुनो मोहम्मद मदीने में सुनो मोहम्मद मदीने में मौलूद बुधण वारो मोरन खां वध मोर सुहिणो पुनल पूजण वारो ॾींहुं अॼो को रहमत वारो बि अचण वारो वाह मोरन खां वध मोर सुहिणो पुनल पूजण वारो सफ़र वतो भलो ओ मिठा रावण जो बित बख्तो खुलियो रावण जो बित बख्तो खुलियो असां ते हाणे अञा बि ओ सजण यार ककलो वसण वारो मोरन खां वध मोर यार माफ बक जो कगर अरे कणकुन वाला मथा मरे पिटियो मूंखे मोरन खां वध मोर सुहिणो पुनल पूजण वारो सुभाणे वारो दिलबर दस्तगीर जो हिकड़ो भेद और इहो नारो बस खान माण पहुतो खैर नारो विच में लगंदो ना इहो नारो बगदाद पहुचाइणो आहे दिलबर दस्तगीर ने जो छो सुठो लही ये टाइम कोने को मरकब देखनी में पड़ी बैठो न दे ओहो माय जो पुत्र बुढ़ियो परणायो मोती पियाई हवाए लगी बेड़ो जरा जरा थियो सूरन दुखन कांड तरंदी बाहर पहुतिया बेचारी रोई रोई नाबीन थी वया का बाहर कर पैर से चईयो पीरन दा पीरवो ओ दिल पर दस्तगीरवो छो त असां जो भी ईमान आ तवा सत कदम अल्लाह वारन जे वाका ॿुधो तो त 11 कदम भरे सॼो कर तो जीलानी मदद कंदो आ ता करे ॾिठो आई जिन कयो आ पुछो आशिक था इहो ना दिल पर दस्तगीर पहुतो आ ओ माई तू छो थी ताहू करी छो मूंखे सॼी थी छा ॻाल्हि साईं मूंखे हिकिड़ो पुटड़ो हो साईं मां पढ़ायो हो ताईं वञा पई हवा जा लॻी मुंहिंजो बेड़ो पुॼियो वारो कर मूंखे पुटो ऐं कुंवार मराए रे सुभान अल्लाह भाई तू चरी त कान थिया पुट तुंहिंजो वियो दरियाह में बुॾियो हाणे कीअं वरंदो इहे मरी वियो बसि कोन वठंदो त ॿुढड़ी चयसि साईं
पीरन जा पीर तू 70 साल जो साईं जेतिरो है तू भित ते चढ़ी रही चई हल मुंहिंजा घोड़ा भित ते चई हल मुंहिंजा घोड़ा भित ते वेही साईं जेतिरो दिलबर दस्तगीर चईस हल मुंहिंजा घोड़ा दिलबर दस्तगीर इएं जो चयो त भित हली पई दिलबर दस्तगीर खुदा जो कसम इएं दाहा दाहा निकरी हेड़ो करामत वारो पीर पीरन जो किसो आहे साईं